हालाणी में SHO मोहम्मद सिद्दीक जतियाल अवामी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां शहर में अमन अमान करण लाइ राति ॾींहुं महिनत करे रहियो आहियां। असां पंहिंजे बाला ऑफिसरनि जे हुकुम ते हली रहिया आहियूं। हिन वधीक चयो त मां मंशियात फिरोशनि खे वार्निंग ॾिनी आहे त हिते को बि ज़ेडेकी माओ गुटको या चोरी जे इरादे सां बीठल हूंदो त उन खे बख़्श कोन कयो वेंदो। मज़ीद ख़बरुं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। अदा अल्लाह बख्श केॾांहुं जी तयारी आहे? तयारी वरी कहिड़ी भाउ, उहे साॻिया ज़मीनुनि जा रोलड़ा ऐं उहे ऑफिसुनि जा धिका। अदा तूं भला कहिड़े जहान में थो रहीं? सिंध जी अवामी हुकूमत हाणे सिंध जे ज़मीनुनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करे छॾियो आहे। तूं बि पंहिंजी ज़मीन जे रिकॉर्ड जी कंप्यूटराइज़ कॉपी हासिल करे सघीं थो। वाकई? जी हाँ, हींअर पूरी सिंध जे हर ज़िले में अवामी सहूलत मर्कज़ मां पंहिंजी ज़मीन जो कंप्यूटराइज़ रिकॉर्ड हासिल करे सघो था। हाणे सॼी दुनिया में किथे भी इंटरनेट ऐं मोबाइल वसीले तव्हां पंहिंजे नाले या शनाख्ती कार्ड सां पंहिंजी ज़मीन जो कंप्यूटराइज़ रिकॉर्ड ॾिसी सघो था। अदा अला बख्श केॾांहुं पियो वञी? अदी मां पंहिंजी ज़मीन जे रिकॉर्ड जी कंप्यूटराइज़ कॉपी हासिल करण अवामी सहूलत मर्कज़ पियो वञा। इहा ॻाल्हि आहे त पोइ आउं बि पंहिंजे ज़मीन जे कागज़नि जी कॉपी कढण लाइ तव्हां सां गॾु थी हलां।